सिंध असम्बली जी ख़ासि कमेटी कलेक्टर खे राति जे वक़्तु लोड शेडिंग खां रोके छॾियो। लोड शेडिंग वारे मामले ते सिंध हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर पार्टियूं हिक पेज ते अची वयूं। पार्लियामानी कमेटी कलेक्टर खे चेताव ॾींदे चयो त कराची में लोड शेडिंग न घटाई वई त कलेक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध असम्बली जी ख़ासि कमेटी कलेक्टर खे राति जे वक़्तु लोड शेडिंग खां रोके छॾियो आहे। लोड शेडिंग वारे मामले ते सिंध हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर पार्टियूं हिक पेज ते अची वयूं। पार्लियामानी कमेटी कलेक्टर खे चेताव ॾींदे चयो त कराची में लोड शेडिंग न घटाई वई त कलेक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध असम्बली जे ख़ासि कमेटी जे कलेक्टर खे राति जी ओंदा वक़्तु लोड शेडिंग खां रोके छॾियो आहे। लोड शेडिंग वारे मामले ते सिंध हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर पार्टियूं हिक पेज ते अची वयूं। पार्लियामानी कमेटी कलेक्टर खे चेताव ॾींदे चयो त कराची में लोड शेडिंग न घटाई वई त कलेक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अव्हां खे आगाह कर रहिया आहियूं हिन अहम ख़बर के हवाले सां त सिंध असम्बली जी ख़ासि कमेटी कलेक्टर खे राति जे वक़्तु लोड शेडिंग खां रोके छॾियो। अव्हां खे आगाह कर रहिया आहियूं त सिंध असम्बली जी ख़ासि कमेटी कलेक्टर खे राति जे वक़्तु लोड शेडिंग खां रोके छॾियो। लोड शेडिंग वारे मामले ते सिंध हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर पार्टियूं हिक पेज ते अची वयूं। पार्लियामानी कमेटी कलेक्टर खे चेताव ॾींदे चयो त कराची में लोड शेडिंग न घटाई वई त कलेक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहिया आहियूं त सिंध असम्बली जी ख़ासि कमेटी कलेक्टर खे राति जे वक़्तु लोड शेडिंग खां रोके छॾियो। लोड शेडिंग वारे मामले ते सिंध हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर पार्टियूं हिक पेज ते अची वयूं। पार्लियामानी कमेटी कलेक्टर खे चेताव ॾींदे चयो त कराची में लोड शेडिंग न घटाई वई त कलेक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सिंध असम्बली जी ख़ासि कमेटी कलेक्टर खे राति जे वक़्तु लोड शेडिंग खां रोके छॾियो आहे। वधीक कहिड़ा तफ़सील हिन वटि आगाह कजो। बिल्कुल अॼु सिंध असेंबली जी जेका स्पीकर अवेद कादिर शाह जी हिदायत जोड़ियल जेका ख़ासि कमेटी हुई जेका हवाले सां ख़ुसूसी तौर ते जेके मसइला हल करण जे हवाले सां जुड़ी हुई उनजो इजलास थियो हुयो। टियों इजलास हुयो। हिन इजलास में सिंध असेंबली जा समूरा हुकुमरान ऐं जेके मेंबर हुया सप्लाई कंपनी हेडको जो जेको चीफ एग्जीक्यूटिव आहे उहो इजलास में हुन शिरकत न कई त हुनजो जेको हेठां जेको मुद्दो हुयो उनखे नाराज़गी कमेटी पारां चीफ खे ईंदड़ इजलास में शिरकत जे हवाले सां तंबी कंदे शोकास नोटिस जारी कयो वियो आहे। हिक पासे हेडको जे चीफ जी जेका शिरकत न करण ते कमेटी पारां नाराज़गी इज़हार कयो। ॿिए पासे कराची में जेका बदतरीन जेका लोड शेडिंग 18 खां 20 कलाक जी जेका लोड शेडिंग राति जो वक़्त में थींदड़ लोड शेडिंग आहे उन ते पिणु कमेटी मेंबरनि पारां सख़्तु ख़दशे जो इज़हार कयो वियो ऐं नाराज़गी इज़हार कंदे केई जो जेको सर्विस आहे मुनसिल हुई उन मथां नाराज़गी जो इज़हार कयो वियो। मेंबरनि पारां केई जे सरबराह समेत जेके बिजली कंपनियुनि जा जेके अॻुवान हुया उन्हनि खे सवाल कयो वियो त जेके राति जे वक़्त में जेका लोड शेडिंग कई थी वञे उहा कहिड़नि क़ाइदनि ऐं कानून जे तहत कई वञे थी उन हवाले सां असेंबली खे आगाह कयो वञे त जेके बिजली कंपनी जा जेके अॻुवान हुया उन हवाले सां को बि जवाबु न ॾेई सघिया। अलबत्ता जेके मुख़्तलिफ़ जेके अॻुवाननि पारां जेके सवाल कया विया बिजली कंपनी जे सरबराहनि खां उन हवाले सां उन्हनि पारां पंहिंजो मौक़िफ़ जेको आहे सख़्तु रखंदे जेका सिंध असेंबली जा जेके मेंबर हुया उन्हनि खे जेका उन्हनि जे जेके मुतालबा हुया उन्हनि खे हल करण जे बदिरां पंहिंजा जेके मुतालबा उन्हनि जे साम्हूं रखिया ऐं संदनि इहा घुर हुई त जेके सीनियर नुमाइंदा आहिनि उहे केई जे जेका बक़ाया जात आहिनि उहे खाइनि जेके आवाम खां उहे वसूल करे ॾियारिया वञनि। हिन वक़्तु जेका इजलास ब्रीफिंग ॾिनी हुई त कराची में 3,500 जेके मेगावाट बिजली जी जेका ज़रूरत आहे उन हिसाब सां जेका केई खे 3,000 जे लॻभॻि जेका मुख़्तलिफ़ मरहलनि जे ज़रिए जेका बिजली जी फराहमी थिए थी ऐं उन बावजूदि जेका 18 खां 20 कलाक जेका लोड शेडिंग कई वञे थी उन ते नाराज़गी इज़हार कयो वियो। चूंडियल असेंबली मेंबरनि ख़ासि तौर ते कराची सां लाॻापियल जेके MPs हुया MQM ऐं पीपल्स पार्टी तो जमात इस्लामी उन्हनि जो इहो चवणु हुयो त केई पारां बिना सब जे शहर में राति जे वक़्तु जेका लोड शेडिंग थी वञे थी उहा बदतरीन ज्यादती आहे। हालांकि नेपरा खे हवाले सां क़दम खणणु घुरिबो हुयो पर केई पारां इन सिलसिले जो जेको हल सिर्फ़ु 5 करोड़ रुपए जेको दंड लॻाए अरबों रुपया कमाईंदड़ कंपनियुनि खे खुली छूट ॾिनी वई आहे। उनजे भल में जेके बिजली कंपनियूं आहिनि उहे नेपरा जी जेके अपीलेट जेको ट्रिब्यूनल आहे उन खां रुजू करे अवाम जो मसइलो हल करण जे बदिरां उहो दंड खे जेको अपीलेट ट्रिब्यूनल में स्टे ऑर्डर जे ज़रिए हलाईंदा पिया था अचनि।
बहरहाल इन हवाले सां जेको इजलास हो हुन में MPS पारां सख़्तु नाराज़गी इज़हार कंदे जेका तंबी कई हुई त जेकी कराची में लोड शेडिंग जो ख़ात्मो न कयो वियो ईंदड़ 2 ॾींहनि खां पोइ ॿीहर जेको इजलास तलब कयो ऐं इजलास में हिन मसइले जे हवाले सां जेकॾहिं को ख़ातिर ख़्वाह नतीजो या जवाबु न मिलियो त जेके बिजली कंपनियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वेंदी ऐं ख़ासि तौर ते बिजली जे बहिरान ऐं गर्मी जी शिदत में जेके मार्जिवेल जेके माण्हू आहिनि उन्हनि जी फोत थियण जे हवाले सां उन्हनि जे मथां केस दाख़िल करण जे हवाले सां अॻिराई कई वेंदी हिन हवाले सां जमात इस्लामी पारां बि सख़्तु मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो जमात इस्लामी जे MPA फारूक अहमद जो चवणु हुयो त मौजूदा जेको इजलास हुयो उहो सरकारी जेके MPS हुया उहो कंहिं जे अमलदारनि खे तहफ़ ॾियण जे हवाले सां हुयो ऐं उन्हनि इन हवाले सां कंहिं बि अॻिराई करण जे बदिरां बिजली जो मसइलो हल करण जे बदिरां उन्हनि खे तहफ़ ॾिनो आहे ऐं अॼु जो इजलास बिना नतीजे ख़तमु थियो ऐं जमात इस्लामी अॼु बि शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाज करे रही आहे ऐं कराची में बिजली जो बहिरान रोज़ बरोज़ वधि खां जी वधि ऐं सख़्तु सख़्तु थींदो वञे जंहिं सबबु अवामी जेके मुश्किलातूं आहिनि उहे वधंदियूं थियूं वञनि अगरि जेके हवाले सां का अॻिराई न थी त कई हुकुमराननि जा जेके रस्ता आहिनि उहे रोक कंदी ऐं इन हवाले सां को ख़ासि नई हिकमत अमली जोड़े जेका अवाम जे मुश्किल ख़ात्मे जे हवाले सां हल जी तलब जे हवाले जी सां एहतिजाजी रस्तो अख़्तियार कंदी जी ठीकु आहे फयाज़ तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।